अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद बमर शामिल करूं था हिन वक्त जी खबरों। पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके काजी अहमद जे दौलतपुर सफन सिटी के अगूणे सदर मरहूम हाजी अता मोहम्मद भुट्टो जो भाउ अलीमुद्दीन भुट्टो घणो अरसो बीमार रहण खां पोइ हिन फ़ानी दुनिया मां लाडाणो करे वियो आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे नवाब वली मोहम्मद जे रिपोर्टर खालिद लाखो जी रिपोर्ट मूजिब मरहूम जी नमाज़ जनाज़ा दौलतपुर भरसां ॻोठ मुबारक भुट्टो में अदा कई वई, जंहिंमें इलाइक़े जे सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं ते PAS 40 जे अगूणे MPA PP अॻवान सैयद फसीह अहमद शाह तॾहिं ते पहुची वारसनि सां ताज़ियत कई ऐं गहरे दुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी दौलतपुर सफ़न जे अॻवाननि कामरेड बशीर अहमद भुट्टो, हाजी मुमताज़ भुट्टो, अज़ीज़ भुट्टो, ज़ुल्फ़कार भुट्टो, कामरेड मीर सोहराब भुट्टो, मुर्तज़ा भुट्टो, हाजी आफ्ताब अहमद मेमण ऐं ॿिया पिणु साणस गॾु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।